अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूर अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना शफीअना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर रब्बिना नूरना व नूर रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़्लहल मुअमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिदून वल्लज़ीना हुम लिज़्ज़काति फ़ाइलून वल्लज़ीना हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मेरे आका नबी का नूर है। ताबा है आफ़ताब उनके जमाल से, देखे न चश्मे कोर तो उसका कसूर है।
बागे जन्नत में मेरे आका मुस्कुराते जाएंगे, फूल रहमत के गिरेंगे इंशाअल्लाह हम उठाते जाएंगे। तुमसे और जन्नत से क्या मतलब ए मुनकिर दूर हो, हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। कौन कहता है कि खाली हम दुनिया से जाएंगे, साथ में ले जाएंगे कलमा रसूलुल्लाह का। माणिक मिट्र संदोम औंदाहिय में सोजरो, हशरवे हिसाब जे छड़े नवींदो में, सारे सॾु कंदो में को यारो के चधणी, सारे सॾु कंदो में को यारो के चधणी। बलगल औला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही, हसनत जमीउ खिसालिही सल्लु अलैहि व आलिही। दुरूद पाक मुझे आका थे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। ब्रदरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो, दोस्तों, अजीज़ो, बुजुर्गो, अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानहू अमन वालहू जे लारई किताब कुरान करीम फुरकान अज़ीम जी सूरह मोमिनून 18 पारे जो इब्तदाई आयतूं तिलावत करण जी सआदत हासिल कई अथनि। अल्लाह तबारक व तआला मोमिनन जी सुञाणप कराई आहे ऐं उन्हनि मोमिनन जे मथां जेके इनाम एज़ाज़ आहिनि उन्हनि ईमान वारनि जे उन्हनि एज़ाज़नि जो बि ज़िक्र थींदो। रब्बे कायनात खां दुआ है त मालिक मिठो मूं गुनहगार ऐबदार बदकार जो अर्ज़ करण अमा जो ॿुधण पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह जो किताब लारईब किताब कुरान करीम फुरकान अज़ीम जंहिंमें अल्लाह तबारक व तआला असां अव्हां जी रहनुमाई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तवस्सुल सां फरमाई। कुरान पाक अव्हां जे आलो पढ़ां पियो। यकीनन उहे आयतूं ऐं उन्हनि जो तर्जुमो अॼोके हिन मुंहिंजी मुख़्तसर तक़रीर जो मौज़ू आहे। चाहींदुसि त अल्लाह जे कलाम खां पहिरीं असां पंहिंजे आका महबूब जंहिं ते ही क़ुरान करीम नाज़ुल थियो सभु गॾिजी उन मिठड़े हबीब ते दुरूद पाक जो नज़रानो पढ़ूं। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिदून वल्लज़ीना हुम लिज़्ज़काति फ़ाइलून। अल्लाह ताला फरमायो, बेशक उन्हनि मोमिनन
मुराद माणी। दोस्तो अजीजो, असां यहां भी पंहिंजूं बासूं बासींदा आहियूं मुराद माणण जे लाइ के अल्लाह वारे खां दुआ कराईंदा आहियूं, के नेक साले खां दुआ कराईंदा आहियूं। अल्लाह जे पाक घर काबे करीम में या मुझे मिठड़े महबूब मदीने वारे साईं जी दरबार में पहुची दुआऊं कंदा आहियूं, या जेके वेंदा आहिनि उन्हनि खां दुआऊं कराईंदा आहियूं। अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि जे उन मुराद जो ज़िक्र बयान करे रहियो आहे। दुनिया में मुरादूं अव्हां जूं, कंहिंखे नौकरी मिली चई मुंहिंजी मुराद पूरी थी, कंहिंखे छोकिरी मिली निकाह थियो चई मुंहिंजी मुराद पूरी थी, कंहिंखे मालो ज़र मिल्कियत मिली चई मुंहिंजी मुराद पूरी थी। लेकिन अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि जो खिताब इज़हार बयान फरमाए रहियो आहे। अल्लाह ताला उन्हनि ईमान वारनि जी मुराद जो ज़िक्र बयान फरमाए रहियो आहे। रब्बुल आलमीन फरमाए तो कद अफ़लहल मुमिनून अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। मोमिन ईमान वारा कई आहिनि, लेकिन मंज़िल मक़सूद जे लाइ अल्लाह ताला फरमायो उहे पहता उन्हनि मुराद माणी जेके पंहिंजी निमाज़ में आजिज़ी ऐं निमाणाई इख्तियार कंदड़ आहिनि। इबादत चइबो ई अल्लाह जी दरबार में झुकण खे, खुदा जी बारगाह में आजिज़ी निमाणाई इनकसारी सां पेश पवण खे सॾिबो आहे इबादत। ईमान वारो अल्लाह ताला उन्हनि ईमान वारनि जे लाइ फरमाए रहियो आहे जेके पंहिंजी निमाज़ में आजिज़ी ऐं निमाणाई अख्तियार कंदड़ आहिनि। वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुअरिदून, जेके लग़्व खां यानी अजायुनि वाहियात बेहूदिन ॻाल्हियुनि खां परे रहंदड़ ऐं मुंहुं मोड़ींदड़ ऐं पासो कंदड़ आहिनि। कूड़ नाहिनि ॻाल्हाईंदा, फुज़ूल कचहरियूं नाहिनि कंदा, अल्लाह जे ज़िक्र खां कॾहिं बि गाफ़िल न हूंदा आहिनि। बेहूदा ॻाल्हियूं जेकॾहिं किथे का अहिड़ी कचहरी हूंदी आहे त उन खां पासो ॾेई लंघी वेंदा आहिनि। अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीन हुम लिज़्ज़काति फ़ाइलून, जेकी ज़कात अदा कंदड़ आहिनि पंहिंजे हलाल रिज़्क़ मां फ़र्ज़ी ज़कात ऐं नफ़ली ख़ैरात या सदको अदा कनि था, ऐं अहिड़ी तरह पंहिंजे जिस्म या नफ़्स ऐं माल जो तज़कियो ऐं पाकाई इख्तियार कनि था। यानी अल्लाह ताला जेको खेनि माल रिज़्क़ ॾिनो आहे उन रिज़्क़ हलाल खे पाक बनाइण जे लाइ अल्लाह जो फ़र्ज़ ज़कात अदा कनि था। न रुगो ज़कात अदा करण वारा पर उहे मालदार जेके नफ़ली ख़ैरात बि कंदा आहिनि, सदको बि अदा कंदा आहिनि, त गॾोगॾु पंहिंजे जिस्म ऐं नफ़्स ऐं माल जो तज़कियो यानी पंहिंजे जिस्म खे तकलीफ़ ॾेई अल्लाह ताला जी रज़ा हासिल कंदा आहिनि। रब्बे काइनात जी रज़ा जे लाइ ॾींहं जो बि इश्क़े हबीब में गुज़ारींदा आहिनि त राति जो बि इश्क़े हबीब में गुज़ारींदा आहिनि। अल्लाह ताला अॻिते फरमायो वल्लज़ीन हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून, जेकी पंहिंजे उघड़ुनि शर्मगाहुनि जी गुनाहनि खां ज़ना खां हिफ़ाज़त कंदड़ आहिनि। इल्ला अला अज़वाजिहिम औ मा मलकत ऐमानुहुम फ़इन्नहुम गैरु मलूमीन, हा सवाइ पंहिंजनि ज़ालुनि जे ऐं उन्हनि औरतुनि जे जेके संदन बानियूं आहिनि। पोइ
उन्हनि ते का बि मलामत नाहे। फमन इब्तग़ा वराअ ज़ालिक फ़उलाइक हुमुल आदून। पोइ जेकी उन्हनि खां सवाइ ॿियो कुझु लज़्ज़ते नफ़्स लाइ घुरनि या बुछड़ायूं कनि या तलबिन त उहे हद लघंदड़ नाफ़रमान ऐं ज़्यादती कंदड़ आहिनि। वल्लज़ीन हुम लिअमानातिहिम वअहदिहिम राऊन। जेके पंहिंजनि अमानतुनि ऐं पंहिंजे अहद अंजाम जो ख़्याल ऐं लिहाज़ रखंदड़ आहिनि। यानी जेके अमानतूं उन्हनि वटि रखियूं वञनि उन में ख़यानत न कनि। जेकॾहिं कंहिंसां को वाइदो कनि त उन वाइदे खे पाड़ण वारा, अहद अंजाम खे पाड़ण वारा, उन जो ख़्याल ऐं लिहाज़ रखण वारा हूंदा आहिनि। वल्लज़ीन हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून। ऐं पंहिंजनि निमाज़ुनि जी पाबंदीअ सां हिफ़ाज़त कंदड़ आहिनि। जिन जे दिलनि में निमाज़ क़ुर्बे इलाहीअ लाइ ईअं घड़ी वई आहे जो हर वक़्तु उन जो इंतज़ार ऐं खुटको लॻल हूंदो अथनि। हिकु निमाज़ अदा करे इन ॿी निमाज़ जो इंतज़ार कंदा आहिनि। उलाइक हुमुल वारिसून। अल्लाह ताला ऐलान तो फरमाए उहे ई माण्हू वारिस आहिनि। मोमिनन मुराद माणी कहिड़नि? जेके पंहिंजी निमाज़ में आजिज़ी निमाणाई अख़्तियार कंदड़, अजायन वाहियात बेहूदा ॻाल्हियुनि खां परे रहंदड़, अल्लाह जो फ़रीज़ो ज़कात अदा कंदड़, पंहिंजे उघड़ुनि जी ज़ना खां हिफ़ाज़त करण वारा, पंहिंजे निकाह में आयल घर वारनि खां सवाइ ॿिए पासे न वञण वारा, ऐं अमानत में ख़यानत न करण वारा, अहद अंजाम वाइदो पाड़ण वारा, उन जो ख़्याल रखण वारा ऐं निमाज़ुनि जी पाबंदी सां हिफ़ाज़त करण वारा। अल्लाह ताला उन्हनि लाइ फ़रमाए थो त उहे वारिस आहिनि। छाजा? अल्लज़ीन यरिसूनल फ़िरदौस हुम फ़ीहा ख़ालिदून। जेके जन्नत फ़िरदौस जा वारिस थींदा ऐं उन्हीअ में सदाई रहंदा। अल्लाह ताला उन्हनि खे सनद ॾिनी आहे, सर्टिफिकेट ॾिनो आहे। दोस्तो, उन्हनि मोमिननि जी सुञाणप छा आहे? अल्लाह ताला उन्हनि खे कहिड़ा इनाम ॾींदो। हिकु तरफ़ काफ़िर आहिनि, ॿिए तरफ़ मोमिन आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो सूरह नूर जे अंदर 40 आयत में, औ कज़ुलुमातिन फ़ी बहरिल लुज्जिय्यिन यग़शाहु मौजुम मिन फ़ौक़िही मौजुम मिन फ़ौक़िही सहाब ज़ुलुमातुम बअदुहा फ़ौक़ बअद इज़ा अख़रज यदहु लम यकद यराहा वमन लम यजअलिल्लाहु लहु नूरन फमा लहु मिन नूर। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे त काफ़रनि जो मिसाल उन्हनि ऊंदाहिनि वांगुरु आहे जीअं को समुंड जे ऊन्हे तरे में पियल हुजे ऐं उन जे मथां छोलियुनि मथां छोलियूं हुजनि या मौज मथां मौज हुजे ऐं संदसि यानी मौजुनि मथां कारनि ककरनि जे तहनि मथां तहनि जा कारोबार हुजनि, यानी ऊंदहि मथां ऊंदहि ऊंदहि हुजे। ऐं अहिड़ी ऊंदहि में जॾहिं हू पंहिंजो हथु ॿाहिरि कढे त उनखे ॾिसी न सघे। हक़ इहो आहे त जंहिंखे अल्लाह नूर हिदायत न बख़्शे
उन लाइ को बि नूर नाहे दुनिया तोड़े आख़िरत में। यानी जंहिंखे अल्लाह ताला हिदायत अता नथो करे दोस्तो, काफ़रनि मुल्हिदनि ऐं हक़ जे मुनकरनि जो मिसाल ईअं आहे जो तबीयतनि हक़ खे न सुञाण करे पंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिश ऐं लज़तुनि ऐं मज़नि माणण में ग़रक़ थियण करे समुंड जे तरे में वञी पिया आहिनि। वेतर गुनाहनि पापनि जे करे संदन दिलियूं या क़ल्ब सख़्तु थी विया ऐं हिदायत खां महरूम थी चुका। ज़िद अनाद हसद बुग़्ज़ जे करे पंहिंजो अकुल बि विञाए वेठा, को बि चङो अमल न करे सघिया त उन्हनि लाइ टे ऊंदाहियूं आहिनि। हिकिड़ो संदन नफ़्स या तबीयत जो हक़ ॾांहुं लाड़ो न थियो, उन करे हिदायत जे नूर खां महरूम रहिजी विया। यानी अल्लाह ताला उन्हनि ॾे पंहिंजो कलाम बि मोकिलियो, रब्बे काइनात जी ज़ाते बाबरकात पंहिंजा प्यारा नबी बि मोकिलिया। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जी हिदायत जो पैगाम बि मोकिलियो, पर अंधा गूंगा बोड़ा थी रहिजी विया। उहे ॼण समुंड जे तरे में वञी पिया, ॿियो मुसलसिल गुनाहनि करण करे समुंड जी मौज मथां मौज मथनि ऊंदाहियूं अञा वधाए छॾियूं ऐं पंहिंजे अकुल जी अंधाइप जे करे चङा अमल न करण करे मथनि कारनि ककरनि जा कारोबार छायल रहिया। उन करे हिननि खे अल्लाह जे नूर जी तजल्ली हिदायत ऐं सच जी रोशनी किथां ऐं कीअं पहुचंदी। यानी हुननि पंहिंजूं अखियूं पूरे छॾियूं, बज़ाहिर अखियूं खुलियल हुयूं पर दिलि वारी दीद सां हुक्म ख़ुदाबंदी खे न सुञातऊं। पर जन जी फितरत सलीम आहे, जन जूं दिलियूं ईमान जे नूर सां मुनवर आहिनि। मूं अर्ज़ु कयो त अॼु ईमान वारनि जी सिफ़त वस्फ़ ऐं अल्लाह ताला उन्हनि खे जेके इनाम ॾिना आहिनि क़ुरान करीम जे रोशनीअ में उहे अर्ज़ु पियो रखां। हिकु तरफ़ काफ़र जन जो ज़िक्र आयत में थियो ऐं ॿिए तरफ़ जन जी फितरत सलीम आहे, जन जूं दिलियूं ईमान जे नूर सां मुनवर आहिनि, जन जो हमेशह हक़ ॾांहुं लाड़ो आहे, जन जूं दिलियूं ऐं दिमाग़ हक़ जे लाइ तलाश में आहिनि, हमेशह अल्लाह ऐं संदसि रसूल जी इताअत में मशगूल आहिनि ऐं खेनि को बि ज़िद हसद बुग़्ज़ कीनो या तकब्बुर कोन्हे। यानी ईमान वारो अहले ईमान उहो आहे जंहिं वटि ज़िद न हूंदो आहे, हसद न हूंदो आहे, बुग़्ज़ न हूंदो आहे, दिलि में कीनो न हूंदो आहे ऐं तबीयत में तकब्बुर न हूंदो आहे। उन करे उन्हनि जूं दिलियूं साफ़ ऐं पाक आहिनि ऐं हर वक़्तु संदन सिर झुकियल आहिनि, हलंदा आहिनि त आकड़ाए कंध मथे करे न, पर इज्ज़ ऐं इनकिसारीअ सां ख़ुदा जी दरबार में झुकी हलण वारा हूंदा आहिनि ऐं पंहिंजे कमियुनि कोताहियुनि जो खेनि पूरो अहसास आहे ऐं हरगिज़ पंहिंजे ईमान खे ज़ुल्म शिरक ऐं बिदअत सां नथा विचड़ाइनि या आलूदा कनि ऐं सभ खां वधीक हू यकदमि पंहिंजे गुनाहनि ते नादिम ऐं पिशेमान थींदा आहिनि। यानी अल्लाह तबारक व तआला जी दरबार में तौबतन नसूह करण वारा हूंदा आहिनि। रब्बे काइनात अज़्ज़ व जल जी दरबार में जेकॾहिं उन्हनि खां हुकूकुल्लाह या हुकूकुल इबाद क़ज़ा थी वेंदा आहिनि त हू अरहमुर राहिमीन रब जी दरबार में अची अहिड़ी तौबा कंदा आहिनि जो वरी गुनाहनि ॾांहुं लाड़ो न कनि ऐं पंहिंजनि चङनि अमलनि जो वसीलो वठनि था त अहिड़नि अल्लाह जे बाननि जा सीना साफ़ आहिनि, ॼण मिश्कवात आहिनि। उन्हनि जी दिलि साफ़ शफ़ाफ़ ऐं पाक आहे जेका ॼण मिसबाह आहे ऐं अल्लाह जे फज़्ल करम ऐं नूर जा किरणा हर वक़्तु नाज़ुल थींदा रहनि था।
त इहा काई रोशनदान या किंदील वांगुर वधीक मुनवर थी पवे थी ऐं अल्लाह जे नूरानी तजल्लियात सां ज़ैतून जे तेल वांगुर थी पवे थी। पोइ उनखे रोशनी या बाहि छुहे या न छुहे त बि भड़को खाए रोशन थी पवंदी आहे। अमां ॾिठो आहे त पेट्रोल खे पाण जॾहिं तीली हणंदासीं अञा बाहि जो झड़को तीली परे खां हूंदी त ॿरी पवंदी। अहिड़ी तरह जंहिंजे दिलनि में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो आहे, जंहिंजे दिलनि में अल्लाह ताला जे ख़ौफ़ सां गॾु महबूब जी मुहबत हूंदी आहे, अल्लाह ताला जे बाणनि जो एहसास हूंदो आहे, अल्लाह अज़्ज़ वजल जे हुक्म ते लब्बैक चवण वारा हूंदा आहिनि। पोइ जॾहिं ख़ुदा जी रहमत जो नूर ईंदो आहे, जीअं जल्दीअ में भड़कंदड़ बाहि हूंदी आहे ईअं उन्हनि जी दिलि भड़को खाई रोशन थी पवंदी आहे। ऐं पोइ तव्हां घर वेठा हुजो, बाज़ार में हुजो, जिते बि हुजो, अल्लाह जा वली अव्हांखे ॿुधाईंदा, अव्हां जूं दिलियूं पढ़ंदा आहिनि त ही बंदो दिलि में छा पियो सोचे। दोस्तो, अल्लाह ताला जे मारिफत इलाही जो नूर या हिदायत जो नूर इस्लाम बि वठी सघिजे थो। जंहिं इस्लाम जी राह खे अपनायो, ईमान में दाख़िल थियो, उन्हीअ खे बि इहो ख़ुदावंद ताला जी रहमत जो नूर हासिल थिए थो। ऐं जेको न मशरिक़ी ऐं न मग़रिबी दीन आहे पर हिकु आफ़ाक़ी दीन आहे जंहिंसां सलीम फितरत इंसान सरशार थियो, उन ते जॾहिं क़ुरानी शुआ पिया त नूरन अला नूर जो मिस्ताक बणिजी वियो। यानी अल्लाह जे कलाम जी तजल्ली, ख़ुदा जे ज़िक्र जी नूर जी तजल्ली जॾहिं उन्हनि जे क़ल्ब जे मथां पई त उन्हनि जा क़ल्ब साफ़ ऐं शफ़ाफ़ बणिजी पिया। अहिड़ा अल्लाह जा सलीम फितरत वारा बाना जॾहिं अल्लाह जी राह में तन मन धन क़ुर्बान करे चङनि अमलनि जी सबक़त कनि था, ॼण उन्हनि लाइ नूर ई नूर आहे। जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी फितरत सलीम लाइ फरमायो त जॾहिं मूंखे इस्लाम जी दावत ॾिनी त हिकु लम्हो या हिकु घड़ी बि ईमान आणण में देरि न कयईं। माण्हू ॿुधंदा आहिनि, पुछंदा आहिनि, दलील घुरंदा आहिनि, पर मुंहिंजे आका फरमायो दुनिया जे अंदरि मूं जॾहिं ऐलान नबूवत फरमायो, इस्लाम जी तबलीग फरमाई ऐं पंहिंजे यार गार वफ़ादार अबू बकर सिद्दीक़ खे जीअं जो मूं दीने मुहम्मदी दीने इस्लाम जो पैगाम ॾिनो, ऐलान नबूवत मुहम्मदी जी प्रचार कई, उन ईअं न चयो त साईं को दलील का ॻाल्हि। हुज़ूर फरमायो मां चवंदो वियुसि अबू बकर सिद्दीक़ मञींदो वियो, छो त उन्हनि जी दिलि ख़ुदा जे नूर सां मुनव्वर हुई। उन्हनि सहाबा जे दिलनि खे अल्लाह ईमान ऐं हिदायत जे नूर सां मुनव्वर कयो ऐं अहिड़नि अल्लाह जे बाननि खे सालिह अमलनि जी तौफ़ीक़ बख़्शई त उन्हनि खे नूरन अला नूर नसीब थियो। यानी मुझे महबूब आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जो उन्हनि खे जॾहिं फैज़ मिलियो तो उन फैज़ सां एतिरा त फैज़याब थिया जो अल्लाह ताला उन्हनि जे दिलनि खे मुनव्वर करे छॾियो, रोशन करे छॾियो। तो दोस्तो, असां ऐं अव्हां ईमान वारा सॾजूं था, कलमे गो सॾजूं था। अल्लाह ताला जे प्यारे महबूब मदीने वारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जा उम्मती सॾजूं था त अल्लाह तबारक व ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि ईमान वारनि जा इनाम ऐं वसफ़ूं ॿुधायूं आहिनि। हाणे मुस्लमान उहो आहे जेको तस्लीम करे, मोमिन उहो आहे
जेको उहो अमल करे ॾेखारे, अल्लाह ताला जी मञे। मुस्लमान आहे अल्लाह खे मञे, ऐं मोमिन उहो आहे जेको अल्लाह जी मञे। ॿिनि लफ़्ज़नि में मुस्लमान ऐं मोमिन जी तशरीह आहे। कंहिं अव्हां खां पुछे, सवाल करे, बाबा ही मुस्लमान आहियो? हा, मुस्लमान जी माना छा आहे? त छा ॿुधाईंदव? यानी जेको अल्लाह खे मञे। ऐं आम तौर ते अॼुकल्ह त हर को माण्हू चए थो मां मोमिन आहियां, पर मोमिन उहो आहे जेको अल्लाह जी मञे। अल्लाह ताला चवे थो हराम खां परे थी, तो वो ईमान वारो उन हुक्म जे मुताबिक़ हराम खां परे थी वञे। रब्बुल आलमीन जो हुक्म थे वक़ीमुस्सलात व आतुज़ ज़कात, निमाज़ क़ाइम कयो, ज़कात अदा कयो, तो वो निमाज़ जी तरफ़ राग़िब हुजे, ज़कात अदा करण वारो हुजे। यानी अल्लाह जी मञे, रब्बुल आलमीन जो हुक्म थींदो वञे ऐं बंदो ईअं कंदो वञे, उहो मोमिन आहे। अॼुकल्ह त मोमिन हुजण जो हर को दावेदार आहे, पर अल्लाह जे हबीब ऐं अल्लाह जे क़ुरान करीम मोमिननि जूं जेके वसफ़ूं सिफ़तूं बयानु फ़रमायूं, उहे मूं अव्हांखे ॿुधायूं आहिनि। दुरूद पाक मुंहिंजे आका ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अल्लाह ताला सूरह हदीद जी 12 आयत में इरशाद फरमायो, यौम तरल मोमिनीन वल मोमिनात यस्आ नूरुहुम बैन ऐदीहिम व बिअयमानिहिम बुश्राकुमुल यौम जन्नातुम तजरी मिन तहतिहल अनहारु खालिदीन फीहा ज़ालिका हुवल फौजुल अज़ीम। अल्लाह जो कुरान तो फरमाए, उन ॾींहं खे यादि कयो जंहिं ॾींहुं तूं उन्हनि ईमान वारनि मर्दनि ऐं ईमान वारनि औरतुनि खे ॾिसंदे। ईमान वारो मोमिन उहो जंहिं ख़ुदा जी मञी, अल्लाह जे हुक्मनि ते अमल कयो। अल्लाह ताला फरमाए थो, मां रब मांखे क़ुरान में उन्हनि जो इनाम थो ॿुधायां, उहे मर्द हुजनि या औरतूं, ॿिन्ही जो ज़िक्र थी रहियो आहे। अल्लाह ताला फरमायो, ॾिसंदे क़ल्बी या हक़ीक़ी ईमान जे करे संदन नूर उन्हनि जे अॻियां, ऐं अनफ़ाक़े फ़ी सबीलिल्लाह ऐं नेक मालनि जे करे नूर उन्हनि जे साॼे पासे खां पियो ड्रोड़ंदो। खुदावंद ताला जो नूर, रोशनी, इल्म जो नूर, क़ुरान करीम जी बरकत, ईमान जो नूर। अल्लाह ताला जो क़ुरान तो फरमाए, अॼु तव्हांखे ख़ुशख़बरी हुजे, जॾहिं नूर साॼे साम्हूं काबे नूर जूं तजलियूं हूंदियूं, पोइ अल्लाह ताला जे तरफ़ां ऐलान थींदो, बुशराकुमुल यौम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा ज़ालिका हुवल फौजुल अज़ीम। अॼु तव्हांखे ख़ुशख़बरी हुजे, अव्हां लाइ अहिड़ा बाग़ आहिनि जंहिंजे हेठां नहरूं वही रहियूं आहिनि। अव्हांखे मुबारक हुजे, अव्हां उते हमेशह रहण वारा आहियो। सच त इहा ई हिकु वॾी मुराद माणण आहे। पहिरीं बि मूं अव्हांखे ॿुधायो, क़द अफ़लहल मोमिनून, मोमिन उहे जन मुराद माणी यकीनन, ऐं ॿिया आहिनि मुनाफ़िक मोमिननि जे रूप में। अल्लाह ताला फरमायो, यौम यक़ूलुल मुनाफ़िक़ून वल मुनाफ़िक़ात लिल्लज़ीन आमनू ज़ुरूना नक़्तबिस मिन नूरिकुम क़ील इरजिऊ वराअकुम फ़ल्तमिसू नूरा फ़दुरिब बैनहुम बिसूरिन लहू बाब बातिनुहु फ़ीहि रहमत व ज़ाहिरुहु मिन क़िबलिहिल अज़ाब।
अल्लाह ताला फरमायो उन ॾींहुं मुनाफ़िक मर्द ऐं मुनाफ़िक औरतूं मोमिननि खे चवंदा त असांजो इंतज़ारु कयो, यानी असांजो बि ख़्यालु करियो। अवां पंहिंजे सालिह अमलनि जे नूर ऐं रोशनी जे करे ॾाढा तकड़ा तकड़ा पिया वञो, यानी अवां खे नूर मिलियल आहे, अवां जे लाइ रोशनी आहे, या मंज़िलूं पार कंदा था वञो। असां ॾे बि ॾिसो त जीअं असां तव्हांजे नूर मां हिसो वठूं या फ़ाइदो हासिल करियूं। चयो वेंदुनि तव्हां पुठ ते मोटी वञो ऐं पोइ को सोझरो ॻोल्हियो। उहे ईमान वाराणनि खे चवंदा त मोटी वञो, तव्हां पंहिंजे लाइ बि का रोशनी ॾिसो, यानी हाणे तव्हां लाइ नूर किथां ईंदो? अवां त दुनिया में गुमराहीअ जे ऊंदाहिनि में ॿुॾल हुआ, सो वापसि वञो ऐं वञी नूर जो बिलो ऐं बंदोबस्तु करियो। पर दुनिया में मोटणु किथां थींदो जो वरी कुझु चङनि कमनि करण जो मौक़ो मिले। हक़ीक़त में इहा दोज़खिन ते ठठोली ऐं दिलि ऐं जिगर जलाइण वारी मज़ाक़ आहे। पोइ उन्हनि नूर वारनि ऐं जहन्नमिन जे विच में हिकु दीवार खड़ी कई वेंदी, जंहिंखे दरवाज़ो हूंदो, उन जे अंदरे पासे रहमत ई रहमत, उन जे ॿाहिरे पासे अज़ाब ई अज़ाब हूंदो। त दोस्तो, अहले ईमान नूर रोशनी खुदावंद ताला जंहिंखे अता फरमाए उन जी मर्ज़ी आहे। तॾहिं रब कायनात जी ज़ाते बाबरकात फरमायो त ए ईमान वारो, या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा असा रब्बुकुम अन युकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम वयुदखिलकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार यौम ला युख़्ज़िल्लाहु नबिय्य वल्लज़ीना आमनू मअह नूरुहुम यस्आ बैन अयदीहिम व बिअयमानिहिम यक़ूलूना रब्बना अत्मिम लना नूरना वग़फ़िर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह ताला फरमायो, ए ईमान वारो, अल्लाह जे दर तौबह कयो, सच्ची ऐं ख़ालिस तौबह। तौबतन नसूह छा आहे? मुफ़स्सिर लिखनि था त अहिड़ी तौबह जो कयल गुनाह जे करण जो वरी ख़्याल बि दिलि में न अचे ऐं न वरी उन में का लज़्ज़त बाक़ी रहे, बल्कि ओतिरी नफ़रत पैदा थिए ऐं कयल गुनाह ते पिशेमानी रहिजी वञे। जेकॾहिं गुनाह हुकूकुल इबाद सां ताल्लुक़ रखे थो त जंहिंसां ज़्यादती कई वई हुजे उन खां माफ़ी घुरो। अवां कंहिंजी दिलि आज़ारी कई आहे, कंहिं मिट, कंहिं माइट, कंहिं पाड़ेसरी, कंहिं रिश्तेदार, कंहिं अज़ीज़, कंहिं वाट वींदड़, कंहिं मुसाफ़िर जी दिलि आज़ारी कई आहे ऐं ख़बर पइजी वञे त उन खां माफ़ी घुरो, उहो अव्हां खे बख़्श करे। पोइ रब्बे ज़ुल जलाल जी दरबार में अची दुआऊं घुरो ऐं इरादो कयो, मुंहिंजा मौला अॼु मूंखे इन बंदे तुंहिंजी रज़ा वास्ते बख़्श कयो आहे, माफ़ कयो आहे। हाणे अॼु खां पोइ मां कंहिंजी बि दिलि आज़ारी न कंदुसि, कंहिंजी बि दिलि खे तकलीफ़ न ॾींदुसि, कंहिं इंसान खे आज़ारींदुसि न। इहो अटल इरादो हुजे। चोरी करे आयो, तौबह करे मुंहिंजा मौला हाणे अॼु खां पोइ कॾहिं चोरी न कंदुसि। शराब जे गुनाह में मुब्तला हो, अर्ज़ कई मुंहिंजा मौला सोबत बुरीअ जे करे उन मशगले में अची वियुसि। या अल्लाह जेका शइ तो हराम कई आहे उहा मुंहिंजे लाइ हराम आहे। या अल्लाह अॼु खां मां सची तौबह थो कयां, इन गुनाह ॾांहुं न ईंदुसि। त रब्बुल आलमीन उन गुनाह खे मिटाए नेकिन में तब्दील फरमाए थो।
गुज़िरियल जुमे ते मूं खे अल्लाह जो क़ुरान ॿुधायो न त रब्बे ज़ुल जलाल जी ज़ाते बाबरकात जी बारगाह में जेके सची तौबह कनि था, अल्लाह जी ज़ात ना रुजू कनि था, त उन्हनि जा उहे गुनाह त गुनाह नथा रहनि, पर उन्हनि गुनाहनि खे रब्बे ज़ुल जलाल मिटाए नेकिन में तब्दील करे थो। त अल्लाह ताला फरमायो जेके सची तौबह करण वारा गुनहगार हा, पर हाणे अल्लाह जी दरबार ॾांहुं रुजू करे आया, सची तौबह कयूं, उन खां पोइ असा रब्बुकुम अन युकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम व युदखिलकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार यौम ला युख़्ज़िल्लाहुन नबिय्य वल्लज़ीना आमनू मअहु नूरुहुम यस्आ बैना अयदीहिम व बिअयमानिहिम यक़ूलूना रब्बना अत्मिम लना नूरना वग़फ़िर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। उम्मीद आ तव्हां जो रब अव्हां जूं बुरायूं मेटींदो, अव्हां खे अहिड़नि बाग़नि में दाख़िल कंदो जिन जे हेठां नहरूं वहंदड़ हूंदियूं, ऐं उहो इहो ॾींहुं हूंदो जंहिं ॾींहुं अल्लाह पंहिंजे नबीअ खे उन्हनि माण्हुनि खे जन साण सीमान आंदो रुसवा न कंदो। उन ॾींहुं संदन नूर संदन अॻियां संदन साजन पासनि खां ड्रोड़ंदो नज़र ईंदो, ऐं हू चई रहिया हूंदा, ए असांजा रब असां लाइ असांजो नूर मुकम्मल ऐं भरपूर कर, अर्श खां फ़र्श ताईं नूर ई नूर कर, असांखे बख़्श, बेशक तूं हर शइ ते पूरी तरह वस वारो आहीं। यानी नूर जूं तजलियूं जॾहिं ॾिसंदा, नूरानी लाटूं जॾहिं ॾिसंदा, अल्लाह ताला जो फज़ुल ऐं करम उन्हनि जे मथां हूंदो। अर्ज़ु कंदा, मुंहिंजा मौला जेको तो वाइदो कयो हो दुनिया जे अंदरि, ही असांजो नूर महशर जे मैदान में असांजे लाइ हिदायत जो सरचश्मो आहे, पर पुल तां पार पुॼाए पंहिंजे महबूब जी मोहब्बत में शामिल कर। जन्नत में त हूंदा, पर जन्नत जे अंदरि बि परेशान हूंदा। या अल्लाह, ही माड़ियूं, ही गिल्म, ही गालीचा, ही फल, ही मेवा, ही समर फ्रूट, हर शइ बज़ाहिर दुनिया में भी हुई। या अल्लाह, ही माड़ियों तुझी नेमत, ही गिल्म गालीचा हूरों तुझी नेमत कबूल आहिनि, पर या अल्लाह असांखे उहो लुत्फ़ ऐं सुरूर हिन में नथो अचे जेसी ताईं मुंहिंजा मौला तूं पंहिंजो दीदार न कराईंदे। या अल्लाह असां ॿुधो हो त जन्नत में तुंहिंजो दीदार थींदो, तुंहिंजे तजल्लियात अनवार सां बराबर थींदासीं। या अल्लाह, जीअं दुनिया में आशिक़ चवंदा आहिनि त जन्नत बि खपे मूंखे, जन्नत बि ज़रूरी आहे, पर जन्नत खां मथे आहे ऐवान मुहम्मद जो। छो त हुज़ूर जी ज़ात ई आहिनि जेके असां अव्हां खे अल्लाह जी ज़ात सां ॻांढापो ॻंढिनि था। हुज़ूर जी ज़ात आहिनि जन असां अव्हां खे हक़ सेखारियो आहे। हुज़ूर जी ज़ात ई आहिनि जन जे सदक़े ऐं तवसल सां ख़ुदावंद ताला जी ज़ाते बाबरकात हिन काइनात खे रोशन ऐं मुनव्वर बनायो। आगे किया अगही निसोरो ए नूर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, सचन कोने सूर मौला के ओ मामूर अंग अज़ल में उन्हनि जो। दुनिया जे अंदरि हू नूरानी तजल्लियात अनवार सां मुनव्वर रहिया, त जॾहिं लहद में ईंदा, क़ब्र में ईंदा, त उन्हनि जी क़ब्र उहा आम न हूंदी, बल्कि रब्बुल आलमीन जे फज़लो करम सां उन्हनि खे जन्नत जी दरी खुली मिलंदी। क़ब्र में ईअं आराम कंदा जीअं पहिरीं राति कुंवार घोट जे इंतज़ार में सुम्हंदी आहे। दोस्तो, अव्हां कॾहिं सोचियो आहे त पहिरीं राति पलो कमरो हुजे, कमरो सजायल हुजे, कुंवार खे पंहिंजे उन बिस्तर ते छॾियो, इल्म गालीचा हुजनि, हू घोट जे इंतज़ार में निंड न कंदी आहे।
हिकिड़ो मिसाल हदीस बयान फरमायो आहे त उहो लहद जे अंदरि क़ब्र जे अंदरि उनखे चयो वेंदो ईअं आराम कर। हाणे उहो उन घोट ख़ुदावंद तआला जे तजल्लियात अनवार दीदार जे इंतज़ार में मुंतज़िर हूंदो। उहे घड़ियूं ख़ुदा जे दीदार जे इंतज़ार में ईअं गुज़री वेंदियूं जो क़ब्र जी तकलीफ़ ऐं उन एॾे वॾे लम्हे जी उनखे का ख़बर ई न रहंदी। त अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात खां दुआ है रब्बे कायनात असां ऐं अव्हां खे पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जी मुहब्बत अता